अस्सलामुअलैकुम दोस्तों साथियों, छा हाल आहे? उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। अॼु आउं वञी रहियो आहियां बार्बर शॉप ते पंहिंजो हेयर कटिंग जे लाइ। ऐं अॼु मुंहिंजो प्रोग्राम आहे सोनी जो माइक वरितो आहे, लेवलियर माइक। उहो बि जेको आहे सो ट्राई करिणो आहे, उन जी बि वीडियो ऑडियो क्वालिटी चेक करणी आहे। बाक़ी कचहरी तव्हां सां हलंदे रस्ते में था करियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी सख़्खर लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून। आमीन सुम्मा आमीन। जॾो तुंहिंजो नाम वाजिबी ओॾी मङिया घरां हाणे मां पंहिंजे निकितो आहियां। 20 मिंट 25 मिंटनि जो कम अज़ कम रस्तो आहे। हींअर मुंहिंजे गाॾी जी स्पीड जेका आहे तक़रीबन 60-70 ते पुॼण वारी आहे। 60 त थी वई आहे पर हाणे 70 थी वई आहे। हाणे 80 ते आहे, 80-82 ते स्पीड ते। ॾिसूं त माइक जी जेका आहे सा ऑडियो क्वालिटी कीअं आहे। ऐं कमेंट बॉक्स में ज़रूरु तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾियो। हुन में कमेंट बॉक्स में ॿुधाइजो त ऑडियो क्वालिटी तव्हांखे इन डिफरेंट स्पीड लिमिट्स में 50 ते बि मूं गाॾी हलाई पए, उन में कीअं पई लॻी, हाणे 90 ते कीअं थी लॻे। मां एक्चुअली जेको आहे पहिरीं यूज़ पे कयो DJI माइक, वायरलेस माइक। ऐं उन जूं जेके आहिनि काफ़ी सेटिंग्स करणियूं पवंदियूं आहिनि, जीअं ट्रांसमीटर गेन जेको अंदरि हेलमेट में लॻियलु हूंदो आहे उन जूं सेटिंग्स। वरी उन खां अलावा जेको आहे सो रिसीवर जेको गोप्रो जे मथां लॻंदो आहे, जेको ट्रांसमीटर मां वॉल्यूम ऑडियो जेको आहे सो रिसीव करे वरी कैमरा खे यानी गोप्रो खे ॾींदो आहे। उन जूं सेटिंग्स बि ठीकु करणियूं पवंदियूं आहिनि। पोइ मूं काफ़ी यूट्यूब ते वीडियोज़ ॾिठियूं। मूं घणनि खे जेको आहे सो ॾिठो जेको इकनॉमिकल रेंज में, सफ़ा इकनॉमिकल बि हुआ। जीअं माइक आहिनि, मोआना जो आहे ऐं बोया जो आहे, उहे इकनॉमिकल आहिनि काफ़ी। ऐं क्वालिटी उन्हनि जी बि ख़राबु एॾी न आहे, पर जेको घणो माण्हुनि पसंदि पे कयो या जेको घणनि माण्हू रिकमेंड पे कयो पैसनि जी इकनॉमिकल पॉइंट ऑफ व्यू खां बि ऐं क्वालिटी पॉइंट ऑफ व्यू खां बि, त उहो जेको आहे सो हुयो सोनी जो माइक, जंहिंजो मॉडल आहे ESML V1। सो मूं वरितो आहे हींअर हितां ऑकलैंड मां, न्यूज़ीलैंड मां। तक़रीबन उहो मूंखे पियो आहे को $40 जे क़रीब। त $40 को पाकिस्तान जा 6,000-6,500 रुपया खनि थींदा या 7,000 रुपया, डिपेंडिंग ऑन। हाणे अॼु डॉलर जो रेट मूं चेक न कयो आहे। 80 जी स्पीड खां मथे हिते नाहे क्रॉस करिणो, छो जो वरी हिते कैमरास लॻियल आहिनि त लॻे न फाइन। फाइन बि ॾाढा चङा ख़ासा जेके आहिनि न उहे लॻनि था। जीअं $100 जो को $120 जो, जेतिरी लिमिट तव्हांजी वधीक थींदी वेंदी ओतिरो ई तव्हां ते वधीक फाइन थींदो। तंहिंजे करे बहितरु आहे त माण्हू 1 मिंट लेट थी वञे बजाए $100 खां $200 फाइन जा भरे, स्पीडिंग फाइन जा भरे। हे मस्जिद उमर आहे राइट साइड ते मुंहिंजे जेका ॾेखारियां पियो, ऐं इन पार्किंग आहे। ऐं हीअ ख़ैबर फूड्स जे भरिसां इहो शॉप आहे। ख़ैबर फूड्स वारो अॻे हीअ मूसा बार्बर जे नाले सां आहे, वेठो आहे। ऐं हिन वटि हिकिड़ो 2 माण्हू ॿिया अॻे ई वेठा आहिनि। हाणे ॾिसूं था छा थो थिए। मूसा बार्बर ऐं ख़ैबर फूड्स एंड स्पाइसिस लिमिटेड। चलो साईं, हितां वार पाण ठाराए वरिता। हाणे पाण वापसि वञूं पिया। त तक़रीबन 15 मिंट खनि लॻा वार ठाराइण में, 15 खां 20 मिंट। ऐं $25 हुन वठी वरिता, 25 न्यूज़ीलैंड डॉलर जेके। सो हाणे जेको तव्हां असांखे कमेंट बॉक्स में ॿुधायो त हीअ वीडियो बि कीअं लॻी, ऐं जेको ऑडियो आहे क्वालिटी हिन जी सोनी माइक जी, तव्हांजे ख़्याल में अगरि इहा सही आहे त पोइ आउं हिन सोनी माइक सां हाणे ट्रेवल व्लॉग्स ठाहिणु शुरू कयां या ठाहींदुसि। मिलूं था अगली वीडियो में। दोस्तां जे लाइ भाउ खे ख़ुदा हाफ़िज़। सदाईं गॾु।